सीहड़ थाने के हद में हथियार बंदन हथा शादीशुदा औरत कत्ल। मकतूलन औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ डोकरी अस्पताल मुंतकिल। सीहड़ थाने के हद सीहड़ स्टेशन के चांडियापाड़े में रात देर सां मुबैना तौर बिन हथियार बंदन पोरित फैज़ मोहम्मद लाशारी के घर में दाखिल थी। पोरित के घरवारी मसमात रफ़िया लाशारी के गोलियों हणी बेदर्दी से कत्ल करे फरार थी विया। अड़े इतला बाद सीहड़ पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुंची मकतूलन औरत जो लाश पंहिंजे तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ डोकरी अस्पताल मुंतकिल कयो आहे। इन सिलसिले में सीहड़ पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त मकतूलन औरत जे वारसनि पारां इतला मिलण बाद पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ही वाक़े जी जांच शुरू कई वेंदी। जनत मकतूलन औरत जे वारसनि मूजिब रात देर सां ॿ मुबैना हथियार बंदन संदन घर में दाखिल थिया ऐं मसमात रफ़िया लाशारी खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद मौके तां फरार थी विया। हुननि मुतालबो कंदे चयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए पासे आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। फिदा जूने जो काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सीहड़।